हैफ तिनी के होए वतन जिन विसारियो। सब खां पहिरीं हिकिड़ो पहिरीं ॻाल्हाइण वारो ऐं ॿियो आख़िर में ॻाल्हाइण वारो, उन लाइ वॾो मसइलो हूंदो आहे। बाक़ी विच वारनि खे त लाइन मिली वेंदी आहे, छा ॻाल्हाइजे। बहरहाल वॾो इम्तिहान अॼु मूं ते अची वियो आहे। साईं नूर मोहम्मद सुमरो असांजो महफ़िल जो मोर, जंहिंजे शान में ऐं साईं एहसान जरवार साहब जिनके शान में तकरीब साईं अतीक रहमान सोलंकी साहब कोठाई है। इंतहाई पुरवकार, शानदार ऐं दिल फरेब तकरीब है। साईं अतीक रहमान सोलंकी के शानदार तकरीब कोठाइण ते आऊं दिल जे गहराइन सां वाधायूं पेश करियां थो। साईं अतीक जो तॾो जेको आहे उहो उस्तादनि जे लाइ तमामु कुशादो हूंदो आहे ऐं उहो असां वक़्तनि में वक़्तनि ॾिसंदा रहिया आहियूं। ऐं हुन पंहिंजो अखलाक़ी फ़र्ज़ सम्झो त जेके असांजा इंतहाई मोअज़्ज़ज़ उस्ताद रिटायर्ड थिया आहिनि तइलीम खाते मां, हुननि खे हुन वेलकम कयो आहे, हुननि खे हुन अलविदा कयो आहे ऐं हिते सॼे ज़िले जा ऐं ज़िले खां ॿाहिरि जा साथी सॼा आहिनि। इहो हिकिड़ो तमामु शानदार ऐं सुठो अमल आहे। साईं नूर मोहम्मद सुमरे ते जेकॾहिं आउं ॿ लफ़्ज़ ॻाल्हायां त हिकिड़े लफ़्ज़ में कोठायां त अल फुकरा सदर असांजो पेटियल जो, जंहिंखां घटि में घटि कंहिं बि माण्हूअ खे तकलीफ़ कोन पहुती। फ़ाइदा साईं जा घणा ई पा त उहे तमामु घणा आहिनि जेके उस्तादनि खे हुन पहुचाया। साईं नूर मोहम्मद सुमरे साहब उन ते ॿिया दोस्त तफ़सीली ॻाल्हाईंदा, इलाही सारी देरि थी वई आहे, ऐं वधीक टाइम कोन वठंदुसि। बहरहाल साईं नूर मोहम्मद सुमरो असांजो महबूब माण्हू, असांजो दिलबर माण्हू, पेटियल ज़िले बदिन जो सदर, हुनजो जेको पीरियड हो इंतहाई शानदार ऐं कामयाबियुनि सां भरपूर रहियो। हिकिड़ी ॻाल्हि नंढड़ी मुख़्तसिर कंदो हलां त हींअर जेका STR आई आहे, उन STR में असांजी सॼी सिंध जो जेको उस्ताद आहे उहो ॾाढो ज़ुल्म, जबर ऐं सियासत ऐं इंतकाम जो शिकार थियो आहे। साईं हाजी शफ़ी सचो साहब खे आउं हिन स्टेज तां इहा गुज़ारिश कंदुसि त हिन मामले खे जेको आहे उहो संजीदगी सां ॾिसनि ऐं सॼी सिंध मां जेको उस्तादनि सां वेसागातियूं ऐं जेका सियासी इंतकाम वरितो वियो आहे उनजो जेको आहे सो तदारुक हर हाल में ऐं हर सूरत में कराइण ऐं थियण बि घुरिजे। वधीक उस्ताद जेके आहिनि उहे मोज़ूद उस्ताद वधीक ॻाल्हाईंदा, ऐं टाइम जे जेको आहे सो नज़ाकत खे ॾिसंदे तव्हां सभिनी खां इजाज़त वठां थो।